इहो त ॿुधाए मुंहिंजी भेण जे संग जो सौदो तूं घणनि में कयो आहे? निभागीरन तो मूंखां पुछियो आहे त घणा पैसा वता अथई। 2 लख वता अथमि गुलनि खां 2 लख। अतालीमा तो त सफ़ा घटि में मुंहिंजो सौदो करे छॾियो आहे। घटि में घटि इन गुलण खां 7-8 लख त वठी आ। छोकिरी तूं ॿुधा 7 लख लही इहो गुलण लाइ कीअं 2 लख थो जे सुबल है पिन दो तो ते रोल आहे अलाए को जेब कटींदो आहे मिड़ी किथां हथ सत कया अथसि। पहिरें नंबर जो हिकिड़ो किनो बेकार माण्हू आहे 2 लख पोइ बि करे आयो आहे। मुआ मुंहिंजी भेण किरोड़नि में हिकु आहे ऐं तूं लखनि जी ॻाल्हि थो करे। कीअं माना जेकर किरोड़ लहे थी न बचुल त पोइ किथे ॿिए हंधि हिसाब हला। अकुल कर मुआ अकुल कर। छा तूं मुंहिंजी भेण जो रिश्तो 10 सां कराईंदे जा? रिश्तो 10 सां कराया जा 20 सां इहो तूं यकीन रख त शादी हिकिड़े माण्हू सां कराईंदोसांसि। अतालीमा तू जंहिंसां बि मुंहिंजी शादी कराईंदे न मां राज़ी आहियां, पर घटि में घटि उन माण्हूअ खां 7-8 लख वठ त सही न। छो त उन्हनि पैसनि मां ई मूंखे ॾाज वठिणो आहे। मां यतीम एतिरा पैसा ऐं ॾाज किथां आणींदमि? निभागीरन ओॾे ॿुध तोखां त वधीक तुंहिंजी भेण होशियार आहे। तूं रुॻो वात पटियो बीठी आई। ॾाज जा पैसा मां तोखे वठी ॾींदुसि, पर जंहिंखे बि मां हिते वठी अचां न तूं रुॻो जी सां जी मिला पोइ ॾिस त मां कीअं थो खल लाहियांसि। बाबा छा तू पंहिंजी धीउ जे करे इहे दुश्मनी विसार नथो सघी? मां हे गैरत जो मसलो आहे जे मूं सभु कुझु दरगुज़र करे छॾियो न त मां हिन सॼे ॻोठ में तरम कंध खणी हलण जहिड़ो कोन थींदुसि। खणी जो मीर मुंहुं में हथ विधा, पर हुन मूंसां निकाह करे मूंखे इज़त बख़्शी आहे ऐं मूंखे ज़ाल हुअण जो हक़ बि न ॾिनो आहे। पोइ तूं हुनखे माफ़ छो नथो करी बाबा? तुंहिंजे करे ज़हर जो ढुक पी ॻाल्हियुनि लाइ त वियो हुअसि, पर मीर त ॻाल्हियुनि में बीहे ई कोन पियो। मीर तुंहिंजा सभु शर्त क़बूल कंदो, पर हिक शर्त ते तूं सोट वक़्त खे पाण खां परे करे छॾे। अमा तूं ई ॿुधा तुंहिंजे भाउ जे मरण खां पोइ जिन सां बि दोस्ती रखीसीं उन्हनि मूंखे धोखो ॾिनो एतिरे क़दुरु जो मूसा खे पंहिंजे बच्चनि वांगुरु भायोसि, पंहिंजे घर में मानियूं टुकर खारायसि, उन ई धोखो ॾिनो। वक़्तु उन खां बाद में आयो मूंखे थाणनि मां जेल मां छॾाए साथ ॾिनो। वक़्त खां वधीक मूंखे कंहिं साथ ॾिनो आहे? पोइ तूं ॿुधां मां वक़्त खे ॿाहिरि कीअं थो कढी सघां? बाबा अॼु मूंखे हक़ीक़त ॿुधाए त तूं मुंहिंजे लाइ छा सोचे वरितो आहे? जॾहिं वक़्तु आयो न तोखे ख़बर पइजी वेंदी मां छा सोचियो आहे। बाबा तोखे मुंहिंजो कसम आहे, अॼु मूंखे तूं हक़ीक़त ॿुधाए त तूं मुंहिंजे लाइ छा सोचे वरितो आहे? तूं मूंखे मीर ना वापसि छॾींदे या न? अमा राणी तो कसम दुआ तोखे ॿुधायां थो, मीर खे मारे उन खां बाद में तुंहिंजी शादी वक़्त सां कराईंदुसि ऐं वक़्तु मुंहिंजो फाइटियो आहे। मूंखे पूरी पक आहे वक़्तु कॾहिं बि मूंखे धोखो न ॾींदो। खणी जो चाचा तोखे मारण नथो चाहे, पर मूं फैसलो करे छॾियो आहे। अॼु राति तोखे पूरो करे तुंहिंजी लाश खे बेराज में लोड़े छॾींदासीं। मूंखे तूं मारे सघीं थो वक़्त, पर तोखे मीर ज़िंदा कोन छॾींदो। मीर जेकर मारे थो न त खेर आहे, पर इहो ॾिसण लाइ ज़िंदा कोन रहंदे मूंखे मुंहिंजे मौत ते अफ़सोस न थींदो। मूंखे ॾुख इहो आहे त असां तुंहिंजी असलियत खे ज़ाहिर न करे सघियासीं। वक़्त जी असलियत खे तूं छा ज़ाहिर करे सघंदे सोडल? वक़्तु वॾी अस्ता आहे जेका चङा भला ख़ौफ़ खाईंदा आहिनि। इन ख़ौफ़ जो तोखे राति नमूनो ॾेखारींदुसि। तूं मूंखे मारे सघीं थो, पर टिजाड़े नथो सघीं। तोखे मूंखां ॾुजणु घुरिजे सोडल। जेकॾहिं मूंखां ॾुजंदे
तोखे आसान मौत मिलंदो जेकॾहिं तो मूंखां ख़ौफ़ न खाधो मौत खां पहिरियां तोखे ख़ौफ़ जो भयानक चहिरो ॾेखारींदुसि पोइ तोखे ख़बर पवंदी त वक़्तु कंहिंखे चवंदा आहिनि। चमचो ॾिसी वियो आहे मां पंहिंजे मक़सद में कामयाब थी वियुसि। अॼु राति मूंखे पूरी तयारी करणी पवंदी। सजाउल खान मां नवाब खान सां ठा करे चुको आहियां ऐं नवाब खान खां मदद जी घुर बि करे चुको आहियां ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त नवाब खान मूंसां चाल खेॾणु चाहे थो पर मां चाहियां थो त मां नवाब खान जी उन चाल में नवाब खान सां चाल खेॾी वञा। उन जे लाइ मूंखे तव्हांजी मदद जी ज़रूरत आहे। नीलम मां तोसां हर मदद करण लाइ तयारु आहियां पर थोरो वाज़े कर आख़िर करणु छा थो चाहीं? सजाउल खान मां सोडल खे छॾाइण थो चाहियां। छा तोखे हुननि जे ठिकाणे जी ख़बर आहे? न पर शाम ताईं ख़बर पइजी वेंदी। नीरव तूं एॾो भरोसे सां कीअं थो चईं शाम ताईं तोखे सोडल जे ठिकाणे जी ख़बर पइजी? सजाउल खान मूं तव्हांखे चयो त मूं नवाब खान सां ठा कयो ऐं नवाब खान खां सोडल जी घुर कई। जॾहिं मूं नवाब खान खां सोडल जी घुर कई त नवाब खान मूंखे चयो त सोडल खे छॾाइण जे लाइ मां तुंहिंजी पूरी पूरी मदद कंदुसि। सोडल खे वक़्तु किथे लिकायो आहे इहा तोखे ख़बर कान पवंदी इन करे तूं ॻोल्हण था वञे। 2 महीने में तोखे हू जांच करे ॾींदो पोइ मुंहिंजा हमराह वठी वञी तूं वक़्त जे चंबे मां हिन सोडल खे छॾाइजे। हाणे सम्झी वियुसि गुलण तोखे सोडल जो ॾसु ॾींदो ऐं तूं नवाब खान जे हमराहनि खे वठी जीअं ॻोठ में दाख़िल थी त मीरा हो तोखे गोलियूं हणी पूरो करे छॾींदा। वरी उन ॿिए तरफ़ वक़्तु बहावल ऐं सोडल खे गोलियूं हणी पूरो कंदो ऐं सुबुह जो वरी FIR दाख़िल थींदी त मीर बहावल खान जे ॻोठ जे मथां हमलो कयो जंहिंमें मीर जो हिकु ॿियो साथी ऐं सोडल मारिजी विया। किसो तमाम ऐं वक़्त जो रस्तो आज़ाद। वॾो कमीणो ही नवाब खान तूं हिन जी चालनि खे सम्झी नथो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।